बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आज़म। या जो कि हिन वीडियो में पाण सिखंदासीं त पेनाफ्लेक्स कीअं डिज़ाइन कजे। तो दोस्तों सब खां पहिरीं पंहिंजो एडोब फोटोशॉप ओपन कंदासीं। दोस्तों एडोब फोटोशॉप ओपन थी चुको आहे। हाणे दोस्तों हिते अची फाइल ते अची न्यू ते क्लिक कंदासीं ऐं हिन खे जेको पाण पेनाफ्लेक्स ठाहे रहिया आहियूं इन खे नालो ॾींदासीं। ऐं दोस्तों उन खां हेठि पाण हिन जी साइज़ सेट कंदासीं। त दोस्तों यादि रहे त जेकॾहिं तव्हां पेनाफ्लेक्स ठाहे रहिया आहियो त हुनखे इंचनि में ई हुन जी साइज़ पाण कंदासीं, छो त दोस्तों फोटोशॉप में फुट न हूंदा आहिनि, इंच ई हूंदा आहिनि। त दोस्तों इंचनि में ई पाण हुन जी साइज़ कंदासीं। ऐं दोस्तों जेकॾहिं पाण कोरल ड्रा में ठाहींदासीं त उते फुट आहिनि, पाण फुटनि में साइज़ करे सघूं था। त दोस्तों फोटोशॉप में इंच ई हूंदा आहिनि, फुट न हूंदा आहिनि। त दोस्तों हिते इंचिस ते क्लिक कंदासीं ऐं हिते अची हिन खे साइज़ ॾींदासीं। त दोस्तों हिन जी विड्थ जेका वेकर आहे उहा आहे 5 फुट, हिते लिखंदासीं 60। त दोस्तों हिकिड़े फुट में 12 इंच पवंदा आहिनि। त दोस्तों 5 12 60। दोस्तों हिते 60 लिखंदासीं ऐं हेठि लिखंदासीं दोस्तों 4 फुट। त दोस्तों 4 12 48। त दोस्तों हिते 48 लिखंदासीं ऐं रेज़ोल्यूशन दोस्तों 72 लिखंदासीं। यादि रहे दोस्तों जेकॾहिं पाण इंचनि में कमु कंदासीं 72 रेज़ोल्यूशन लिखंदासीं ऐं जेकॾहिं पिक्सल्स में कमु कंदासीं त 300 रेज़ोल्यूशन रखंदासीं। ऐं दोस्तों कलर मोड में दोस्तों पाण CMYK के कलर रखंदासीं, छो त दोस्तों पाण खे प्रिंट कराइणो आहे। जेकॾहिं दोस्तों पाण खे मोबाइल ऐं फेसबुक ऐं व्हाट्सएप वग़ैरह ते शेयरिंग करणी आहे त RGB कलर सिलेक्ट कंदासीं। पर दोस्तों पाण खे हीअ पेनाफ्लेक्स प्रिंट कराइणो आहे त पाण CMYK के कलर सिलेक्ट कंदासीं। उन खां बाद में दोस्तों बैकग्राउंड कॉन्टेंट्स हिन में दोस्तों पाण वाइट ई सिलेक्ट कंदासीं। जेकॾहिं दोस्तों लोगो वग़ैरह ठाहिबो आहे त ट्रांसपेरेंट सिलेक्ट कबो आहे, पर दोस्तों पाण लोगो वग़ैरह न ठाहे रहिया आहियूं, पेनाफ्लेक्स ठाहे रहिया आहियूं त वाइट सिलेक्ट कंदासीं। ऐं दोस्तों हीअ तमामु पंहिंजी सेटिंग जेका आहे सो मुकमल थी चुकी आहे। हाणे दोस्तों ओके कंदासीं। हीअ दोस्तों पंहिंजो बैकग्राउंड तयारु थी चुको आहे। हाणे दोस्तों हिन जो कलर चेंज कंदासीं। हिते अची डबल क्लिक करे हिन खे अनलॉक कंदासीं, वरी डबल क्लिक कंदासीं। हिते कलर में अची को बि कलर पाण इन खे ॾेई सघूं था। जेकॾहिं दोस्तों तव्हां मल्टी कलर ॾियणु चाहियो था त हिन खे अनचेक करे हिते अची क्लिक कंदा ऐं दोस्तों हिते अची पंहिंजी मर्ज़ी जो कलर सिलेक्ट कंदा। हिन कलर खे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां सेटिंग बि करे सघो था। दोस्तों हिते अची हिन खे फेराए हिन खे पंहिंजी मर्ज़ी सां तव्हां सेटिंग करे सघो था। पर दोस्तों मां हीअ मल्टी कलर रखणु नथो चाहियां, मां हीअ सिंपल कलर रखणु थो चाहियां, त हिन खे रखी ओके कंदुसि। हिन बैकग्राउंड खे हिते अची लॉक कंदासीं। उन खां बाद में दोस्तों हिन ते पाण लिखाई कंदासीं। पर दोस्तों मां पहिरीं ई लिखाई करे चुको आहियां। हिन खे खणी ईंदासीं, हिते ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं पंहिंजी फाइल ते। फोटोशॉप में सिंधी कीअं लिखिजे इहो मां पहिरीं ई वीडियो ठाहे चुको आहियां। जेकॾहिं दोस्तों तव्हां उहो वीडियो न आहे ॾिठो, हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां लिंक ॾेई छॾींदुसि, उतां वञी तव्हां उहो वीडियो ॾिसी ऐं फोटोशॉप में सिंधी कीअं लिखिजे उहो बि सिखी सघो था। त दोस्तों हिन खे पाण हिते सेट कंदासीं ऐं दोस्तों हिन खे कलर ॾींदासीं। हुन लाइ दोस्तों हिते अची राइट क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में वेंदासीं ऐं हिते साॻियो कलर ते अची हिन खे पंहिंजी मर्ज़ी जो कलर ॾींदासीं। ब्लैक स्ट्रोक ॾींदासीं, हिन खे ब्लैक स्ट्रोक ॾींदासीं ऐं दोस्तों ओके कंदासीं। उन खां बाद में दोस्तों क्रॉप राइटर खे खणी ईंदासीं हिन पासे, राउंड रेक्टेंगल टूल सिलेक्ट कंदासीं ऐं दोस्तों हिते अची हिन शेप खे ड्रा कंदासीं ऐं दोस्तों हिन शेप खे हितां खणी ईंदासीं हेठि ऐं हिन जो कलर चेंज कंदासीं, वाइट कलर कंदासीं हिन खे। रेड स्ट्रोक ॾींदासीं ऐं हिन खे खणी ईंदासीं हिते ऐं दोस्तों हिन खे बि कलर ॾींदासीं। पंहिंजी मर्ज़ी जो दोस्तों तव्हां हिन खे कलर ॾेई सघो था। जेकॾहिं दोस्तों हिन जो पाण कलर चेंज करणु चाहियूं त वरी दोस्तों हिते अची बिल्डिंग ऑप्शन में अची ऐं हितां वरी हिन जो कलर चेंज करे सघूं था। मसलन हिन जो कलर पाण वाइट कयूं, ओके, हिन जो कलर पाण ब्लैक कयूं, ओके। हिन जो कलर पाण ग्रे कयूं, ओके। हिन जो कलर पाण ब्लू कयूं, ओके। हिन जो कलर पाण वाइट कयूं, ओके। हिन जो कलर पाण ग्रे कयूं, ओके। हिन जो कलर पाण ब्लैक कयूं, ओके। हिन जो कलर पाण वाइट कयूं, ओके। हिन जो कलर पाण ग्रे कयूं, ओके। हिन जो कलर पाण ब्लू कयूं, ओके। हिन जो कलर पाण वाइट कयूं, ओके। हिन जो कलर पाण ग्रे कयूं, ओके। हिन जो कलर पाण ब्लू कयूं, ओके। हिन जो कलर पाण वाइट कयूं, ओके। हिन जो कलर पाण ग्रे कयूं, ओके। हिन जो कलर पाण ब्लू कयूं, ओके। हिन जो कलर पाण वाइट कयूं, ओके। हिन जो कलर पाण ग्रे कयूं, ओके। हिन जो कलर पाण ब्लू कयूं, ओके। हिन जो कलर पाण वाइट कयूं, ओके। हिन जो कलर पाण ग्रे कयूं,
हाँ दोस्तों ही वाइट थी ॾिसण में नथो अचे तो दोस्तों इन करे जो पुठियां भी वाइट कलर है तो दोस्तों पुणे कलर के चेंज कंदासीं हिते अची दोस्तों बिल्डिंग ऑप्शन में अची हिते अची दोस्तों इन कलर चेंज कंदासीं। ओके हिन दोस्तों स्टॉक जो है वो वाइट कंदासीं। ओके हाँ दोस्तों तुम ॾिसी सको था तो बेहतरीन लुक नज़र अची रो है। हाँ दोस्तों इनके थोड़ा मथे कंदासीं। वरी दोस्तों शेप टूल ते ईंदासीं हिते अची दोस्तों इलिप्स टूल सिलेक्ट कंदासीं हिते अची ड्रा कंदासीं हिन खे खणी ईंदासीं हिते दोस्तों हिन जो भी कलर चेंज कंदासीं साॻियो कलर ॾींदासीं हिन खे तो उन लाइ हिते अची क्लिक कंदासीं हिन खे वाइट स्ट्रोक ॾींदासीं। ओके दोस्तों पिरोपराइटर के खणी ईंदासीं मथे त जीअं हिन जे मथां अची वञे टॉप ते दोस्तों हिन खे हाणे खणी ईंदासीं हिते वरी हिते डबल क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में अची कलर में अची हिन जो कलर भी वाइट कंदासीं। हाँ दोस्तों इनके सेट कंदासीं हिते हिते सेट थी चुको है। हाँ दोस्तों ॿिन्ही खे सिलेक्ट करे हेॾा खणी ईंदासीं थोड़ो नंढो कंदासीं हिन ही दोस्तों हिते लगी चुको है। हाँ दोस्तों पंहिंजो पेनाफ्लेक्स तकरीबन तैयार थी चुको है। हाँ दोस्तों हिन में बाक़ी तस्वीरूं लगाइण बाक़ी आहिनि तो उन लाइ दोस्तों फाइल ते अची ओपन ते क्लिक कंदासीं दोस्तों हिते माई कंप्यूटर में अची पेनाफ्लेक्स में ईंदासीं दोस्तों हिते जिथे भी तव्हांजी तस्वीरूं पियल हुजनि उतां खणिजो। मुंहिंजी दोस्तों हिन फोल्डर में पियल आहिनि त मां हितां खणंदुसि त हिते अची बर्गर ते क्लिक कंदासीं हितां के भी सुठा बर्गर ॾिसी क्लिक करे ओपन कंदासीं। ही दोस्तों मां पहिरीं ही PNG में डाउनलोड कया आहिनि तव्हां भी PNG में डाउनलोड कंदव तो तव्हांखे सहूलियत थी पवंदी। तो दोस्तों हिन बर्गर के हिते लॻाईंदासीं या हिन खे खणी ईंदासीं हेॾां दोस्तों हिन साइड ते हिते फिट न अची रहियो आहे तो दोस्तों हिन खे खणी ईंदासीं हिते वरी ॿियो बर्गर खणी ईंदासीं हिन खे भी ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं ऐं हिन खे भी हिते सेट कंदासीं। ही भी हिते लॻी चुको आहे। उन खां बाद में दोस्तों हिन खे कट कंदासीं ऐं दोस्तों वरी फाइल ते अची ओपन ते क्लिक कंदासीं ऐं बैक वेंदासीं ऐं हिते अची दोस्तों बिरयानी ते क्लिक कंदासीं ऐं हितां का भी बिरयानी खणी उहा लॻाईंदासीं। मसलन दोस्तों मां ही कुछ बिरयानियूं सिलेक्ट करे ओपन कंदुसि ऐं हिन खे मां ड्रैग एंड ड्रॉप कंदुसि हिन खे मां हिते लॻाईंदुसि। जेकॾहिं दोस्तों तव्हां हिन जा ही पासे वारा कुंडा ख़त्म करणु चाहियो था तो दोस्तों हिते अची इरेज़र टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिते अची हिननि खे हिते अची दोस्तों ही इरेज़र टूल सिलेक्ट कंदासीं ऐं हिन जी साइज़ घटि कंदासीं ऐं हिते अची हिन खे ख़त्म करे कंदासीं। ये दोस्तों ख़त्म थी चुकी है। हाणे हिन तरफ भी ख़त्म कंदासीं। असल में दोस्तों ये तस्वीर जो है PNG है इन लाइ हिन में शेड अची रहियो आहे हिन खे ख़त्म कंदासीं। इन लाइ दोस्तों हिते क्लिक कंदासीं हिन खे हिते ईअं करे अड़े नमूने से ठाहींदासीं जीअं नज़र न अचे। ही दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त बिरयानी लॻी चुकी है। हाणे दोस्तों बिरयानी जी ॿी प्लेट खणी ईंदासीं। ही दोस्तों खणी था अचूं
हिन खे तव्हां हेठां लॻाईंदासीं। हुन खां बाद में दोस्तों ॿी तस्वीर खणी ईंदासीं। हिन खे बि दोस्तों ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं पंहिंजी फाइल ते। हिन खे बि वॾो कंदासीं, हिते लॻाईंदासीं। हिन खे थोरो हिन तरफ़ कंदासीं, हिन खे थोरो हिन तरफ़ कंदासीं। त दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त पेनाफ्लेक्स तयारु थी चुको आहे। उमेद आहे दोस्तों त अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।